इन अज़ीम शहर जा रहवासियों, सिंध जे क़ौमी वेड़ में नयूं रवायतूं क़ाइम कंदड़ शहर जा लीडरों, कारकुनों, कौम परस्तों, इनकलाबियों, तव्हां खे न शानदार आजियां ते सलाम तो पेश कया। शेख अयाज़ जो हिकिड़ो गीत आहे, तव्हां ॿुधो हूंदो, उन जूं सिटूं आहिनि त पराण ते का पुकार आहे। दरिया जे हुन पासे खां के सॾ पिया थियनि, पराण ते का पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे। हुतां सॾ पिया थियनि पर अॻियां ख़तरो आहे। पराण ते का पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे। किथे असांजी उकार आहे, अयाज़ केॾांहुं नाव नींदी, अयाज़ ही ॿेड़ी केॾांहुं खणी वेंदी, विच में त पाणी आहे, परियां खां सॾ पिया थियनि। वरी उन ई नज़्म जी ॿी सिटनि में चयो अथसि त पखी परो खां अञा न आया। जेके पखी अचणा हुआ, जेके ख़ुशियूं अचणियूं हुयूं, जेके जज़्बा अचणा हुआ, पखी परो खां अञा न आया। उकीरतुनि जी हुरी रही आहे, उन्हनि जी ख़्वाहिशुनि जो इंतज़ार, पर पोइ ॾट थो ॾे, मायूस न थियो। पखी परो खां अञा न आया, उकीरतुनि जी हुरी रही आहे। उदास सर ते हवा उठे जी चवे पई का उॾार रही, का उॾार ईंदी। ऐं उहा ही सिंधी माण्हू आणींदा उॾार। ही मोल सिंध, ही कुठल सिंध, ही दरबदर थियल सिंध, ही ज़मीन में धूड़ बनायल सिंध, ही वॾेरनि जे हथां चिचरियल सिंध, ही MNAs MPAs जे बूटनि हेठां चिथजंदड़ सिंध, उहा सिंध जेका कॾहिं भुटो खसो थो वञे, कॾहिं बेनज़ीर खसी थी वञे, कॾहिं बशीर कुरैशी खसियो थो वञे, कॾहिं मुज़फ़र खसो थो वञे। कल तव्हां खां हिकिड़ो पवर असांजो नौजवान खसो वियो आहे, कॾहिं हुन खां आशिक जुड़ जो पुठो थो वञे, कॾहिं नवाज़ कंडरानी खे मारियो थो वञे, कॾहिं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी पंहिंजे रत जो बलिदान ॾिए थी कराचीअ जे रस्तनि ते। ऐं पोइ बि असांजा हाल ही न, पोइ बि असांजा वसीला, पोइ बि असांजूं मिल्कियतूं लुटियल। शहादत जरवार जे खून जे बावजूद ग़ज़ाला बतूल सिद्दीकी ऐं शबीर बुलेदी ऐं सत्तार उनर ऐं सरवर एजाज बलोच जे वयल रत जे बावजूद सिंध टके टके ते वॾेरा विकिणनि पिया। गद्दार हुकुमरान सिंध जूं ज़मीनूं खपाए विया, ॿेलनि ते कब्ज़ो करे विया, नौकरियूं विकिणनि पिया। पटेवाली खां वठी इंजीनियरिंग ताईं हिकिड़ी बाज़ार लॻल आहे। नंढा हूंदा हुआसीं, हिकिड़ी फिल्म हुई तहज़ीब, उनजो गानो हो त लगा है मिस्र का बाजार देखो, नई तहज़ीब के शाहकार देखो। ही मिस्र जो बाजार लॻो पियो आहे। मिस्र जे बाजार में अॻे औरतूं विकामंदियूं हुयूं, ख़ूबसूरत मर्द विकामंदा हुआ बाज़ारुनि में। सिंध में अक़ीदा विकामनि था, ईमान विकामे थो, रोज़गार विकामे थो, ग़रीबनि जी लोई ऐं लज विकामे थी, हिंदुनि जूं इज़तूं विकामनि थियूं। ऐं वॾेरा कखपति मां लखपति, लखपति मां करोड़ अरबपति मेल ठहनि पिया। मोह ॻाढ़ा उन्हनि जूं न्याणियूं, उहे जॾहिं गाॾीअ मां हीअं हथ कढनि थियूं शीशे ते, सॼो सोन सां सथियल हथ, हुननि जा घर, हुननि जा बंगला कराची में वजन वधंदा। ऐं तव्हांजे बचनि जे अखियुनि में नूर घटिजो वञे, पेर उन्हनि जा पिठूं थींदा वञनि, हेपेटाइटिस जे घेरे में, पोलियो जे घेरे में, गुटकनि, पाननि, बीड़ियुनि, ठरनि जे घेरे में सिंध। को धणी धोणी कोन्हे, को वाली वारिस कोन्हे। सिंधियुनि खे ठगण लाइ जॾहिं चाहिनि, जहिड़े महिल चाहिनि अचनि, टेप रिकॉर्डर ते
रेडियो ते टीवी ते 4 इश्तिहार हलाइन शहीदन जी राणी शहीदन जो कब्रिस्तान अदा वेचारी भेण हली वही अदा जीजी हली वही अदा गड़ी खुदा बख्श में कब्रिस्तान अदा अदा कब्रिस्तान में शहीद दफन थियलन तवी बाकी सिंध के दफन करण चाहियो था छा ऐं जेके दफन उन्हनि जी वारसी कयो हलो गड़ी खुदा बख्श मुर्तजा भुट्टो दफन थियल है उनके कातिलन के सजा ॾिनो हलो गड़ी खुदा बख्श शाहनवाज भुट्टो दफन थियल है गड़ी खुदा बख्श में मुर्तजा शाहनवाज के कब्र के मथा तो सालो मकबरो भी कोन ठहियल है लिया हूंदो ॾिठो हूंदो ऐं उहा बेनज़ीर असांजी भेण उनके केस की पोइवारी भी कोन था कयो माल कमाए वेठा शहीदन के नाले में वोट पिनो पिया वडेरा उन्हनि जे नालन ते वोट वठी वरी उन्हनि जे कातिलन सां छा कयो वेठा आहिनि जबरदस्त नारो लगो है आऊं तो दोहराया सिंध जे गद्दार वडेरनि ते सिंध जे गद्दार वडेरनि ते वडेरो ॾिसो तव्हां ते लानतूं पयूं वसन तव्हां ते सिंध जा माण्हू थुकूं पिया हणनि कांगारा पिया हणनि तव्हां ते तव्हां 7 साल माल लुटण लाइ हिकिड़ो दुंबो तैयार कयो हिकिड़ो बुलडॉग तैयार कयो वो बुलडॉग लंडन में वेही रोज सिंधियुनि ते भौंके थो अरे बुलडॉग ॿुध तूं उते लिकी वेठो हुई कि सिंध जी सरज़मीन ते भौंकी आहे त सिंधी तुंहिंजो जड़ मचण लाइ छॾींदा बुलडॉग चवे थो कुत्तो भौंके थो रात जो शराब जा 4 रुपए घणी कुत्तो रोज सिंध जे वहदत ते भौंके थो कुत्ता सिंध तुझे बाबे यूपीएससीपी में कोन आंदी है सिंध 70,000 सालन का सिंधियुनि जो वतन है पादर न दोस्त चवनि था त सिंध विराईंदे पादर खाईंदे न सिंध विराईंदे छा खाईंदे गोलियूं खाईंदे सिंध विराईंदे सिंध विराईंदे तव्हां गोलियूं खाईंदा कोन खाईंदा तव्हां ॿुधायो कराची असांजो रत ऐं सत आहे दूल्हा दरिया खान ऐं होशू हेमू डोडे शाह इनायत ऐं मखदूम बिलावल जी सिंधियुनि खे वरसे में ॾिनल सूखड़ी आहे उन सूखड़ीअ ते सौदो कोन थींदो होशू मैदान में विड़ियो कराची जे घर जे बंगले जे कुंड में वेही दुबई में वेही ट्विटर तां लैपटॉप तां मरसू कोन कयो वई होशू लैपटॉप ते वेठो या मैदान में रुकजो होशू मैदान में हो होशू कंप्यूटर तां मरसू चयो या मैदान में चयो वई सिंध जे घिजल में चयो वई ऐं ॿुधी छॾ वडेरा ऐं वडेरनि जा पुट तव्हांजो भाउ अयाज़ लतीफ़ पलीचो मैदान ते बीठो आहे ऐं तव्हां जे विच में आहे तंहिंजे करे जेके सम्झनि था आलमी ताक़तूं अमेरिका ऐं बरतानिया ऐं नेटो जा मुल्क जेके अल्ताफ हुसैन जी मदद पिया कनि धणी जो वेठा आहिनि हिमथाइनि पिया उन्हनि खे सिंध के तोड़े उनके जरिए पाकिस्तान सॼी रीजन के डिस्टेबलाइज करण जो मंसूबो जोड़े वेठा आहिनि अमेरिका बहादुर तो वियतनाम में पादर खाधा तोसां इराकी विढ़िया तोसां अफगान विढ़िया तोखे शिकस्त आई तुंहिंजे इतादनि खे कोरिया में तुझे इतादनि खे शिकस्त आई चीन में तुझे इतादनि खे शिकस्त आई तुझे कंधीअ ते वेठल क्यूबा तुझे अखियुनि में अखियूं विझी तोसां मुक़ाबिलो कयो सिंध जे माण्हुनि खे दीवार सां लॻाईंदे अमेरिका त तो बि ॿुधी छॾ सिंध जे ज़ेरनि सां साथ निभाईंदे त छा थींदो जे साथ निभाईंदे गोलियूं खाईंदे सिंधी विढ़ंदा आख़िरी घड़ीअ ताईं विढ़ंदा ऐं सिंधियो रुगो कराची जो मामलो ना है
रुगो केन शाह जो मामलो ना है, करप्शन जो मामलो है। सिंध करप्शन के घेरे में आए। बुधायो आज हथ मथे करे वचन करे बुधायो तो करप्शन से झोड़ो कंदो, करप्शन जो मुकाबलो कंदो, करप्शन जो मुकाबलो कंदो। सिंध करप्शन से विढ़ंदी, सिंध करप्शन के रेजिस्ट कंदी। सिंध यो ऐलान थी करे आज हिन सफ़न में भी त सिंध वञा पियो 52 शहरनि में ऐं हज़ार दोस्त असां सां गॾिजी पिया हलनि। 52 शहरनि में अॼु सुबुह खां निकितल आहियूं। 3 नवंबर ताईं सिंध जे 52 शहरनि में वेंदासीं। तारीख़ में पहिरियों दफ़ो माण्हुनि खे झिंझोड़ींदासीं, जाॻाईंदासीं। तव्हां वांगुरु सभु सुजाग न हूंदा, के सुतल हूंदा, उन्हनि खे बि झिंझोड़ींदासीं। आऊं तव्हां खां इहा उमेद खणी पियो वञा त ख़ैरपुर नातन शाह जिए माज़ीअ जे जदोजहदुनि में तोड़ कयो हो, जिए माज़ीअ जे जदोजहदुनि में मुक़ाबलो कयो हो ज़ालक सां, उन जे हवारनि सां, सिंध दुश्मननि सां, गदार वडेरनि सां, ऐं उन जे नतीजे में उन्हनि खे शहादत जूं गोलियूं ॿुधाए, उन्हनि खे दास्तान ॿुधाए, शहीदनि जो कब्रिस्तान, शहीदनि जे कब्रिस्तान जा किस्सा ॿुधाए, पोइ वरी ख़ैरपुर नातन शाह खे ॿोड़ियो। ख़ैरपुर नातन शाह जंहिं शहीदनि जे नाले में वोट ॾिना उनखे हथ वठी ॿोड़ियो। उनजा दुकान, उनजा कारोबार, उनजा घर तबाह कया विया। मूं टीवी ते ॾिठो त कुत्ता बि छितुनि ते चढ़े वेठा वीचारा, हेठि पाणी हो, माण्हू लिका वेठा, घर ॿुॾल हुआ, तव्हां जूं घिटियूं ॿुॾल हुयूं, तव्हांखे सज़ा मिली। अच्छा, तव्हीं शहीदनि जे ठपनि वोट था ॾियो, शहीदनि जे दास्ताननि ते वोट था ॾियो, हिसाब किताब कोन था कयो, पोइ तव्हां सां असीं था हिसाब किताब कयूं। ऐं पोइ गद्दार वडेरनि तव्हां सां हिसाब कयो। तव्हांखे शाबस ॾियण जे बजाए तव्हां खां पलांद कयूं। तव्हां जहिड़ा माण्हू जेके पहिरीं सफ़ में विढ़नि हा, उन्हनि जा पुठियां ठपरीन हा, उन्हनि खे रोज़गार ॾियनि हा। आहे को हिन हुजूम में को हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको चवे सर मूंखे 16 ग्रेड जी नौकरी बिना सिफारिश ॾोकड़नि जे मिली आहे? आहे को हिते? आहे को माण्हू? आहे को जे 16 ग्रेड जी हिकिड़ी नौकरी वडेरा नथा ॾियनि तव्हांखे? हिकिड़ी नौकरी ही शहर जो रस्तो आहे, टुटल खॾा, गटर उथलियल, पीअण जो साफ़ पाणी कोन्हे, न्याणियुनि लाइ तालीम कोन्हे, वॾनि नौजवाननि लाइ रोज़गार कोन्हे, हेपेटाइटिस बीमारियूं सिंध घेरे में आहे, सिंध जकड़ियल आहे, सिंध पेरनि में चिथी वई आहे। अॼु आउं तव्हां खां इहो वचन थो वठां त इहो वाइदो कयो त सिंध जी वहदत, इंतहा पसंदी वहदत ते वार ऐं करप्शन के खिलाफ जंग कंदो, मुक़ाबलो कंदो, हथ मथे करे वचन कयो। तव्हांजो इहो वचन मूंखे यादि रहंदो ऐं तव्हां हिकिड़ो आवाज़ थी नारे जो जवाब ॾियो त सिंध जा दुश्मन वडेरा ऐं गद्दार ॿुधनि, नारो 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 सिंध, नारो 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 सिंध, नारो 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 सिंध। जीअं सिंध आबाद हुजे ऐं सिंध खे आबाद रखण लाइ असां रुगो मरसूं कोन कंदासीं, असां मारसूं कंदासीं। तंहिं करे ॿुधायो त मारसूं जीअं सिंध।